नाले वारी अदाकारा माहिरा ख़ान जो चवणु आहे त धीअरुनि मथां पुट खे तरजीह ॾिनी वेंदी आहे। नाले वारी अदाकारा माहिरा ख़ान चयो आहे त पाकिस्तान में हर तबिके जा माण्हू धीउ मथां पुट जी ख़्वाहिश रखंदा आहिनि, पर आला घराणनि में उन जो इज़हार दॿियल लफ़्ज़नि में कयो वेंदो आहे। अदाकारा माहिरा ख़ान ताज़ो ई अदाकारा मूमल शेख ऐं हिदायतकार मोहसिन अली सां हिकु पॉडकास्ट में शिरकत कई। प्रोग्राम में ॻाल्हाईंदे माहिरा ख़ान चयो त पहिरियों कंहिं बि छोकिरीअ जो हक़ उन वक़्तु मारियो वेंदो आहे जॾहिं वालिदेन इहा ख़्वाहिश ज़ाहिर कंदा आहिनि त जेकॾहिं धीउ बजाए पुटु ॼमे हा। अदाकारा चयो त अहिड़े तरह धीअरुनि जे हक़नि ते धाड़ो हणण जो सिलसिलो थींदो आहे जेको बीहण जो नालो नाहे वठंदो, ऐं पोइ हिकु वक़्तु अहिड़ो ईंदो आहे जॾहिं छोकिरियूं उहो सोचणु लॻंदियूं आहिनि त शायदि फलाणी शइ ते हिननि जो हक़ु नाहे। अदाकारा जो चवणु हो त धीअरुनि खे जेकॾहिं धीउ न सम्झी करे ऐं रुॻो इंसानु सम्झी ॾिठो वञे तॾहिं बि हिन सां एतिरी नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे। हिकु सुवाल जे जवाब में माहिरा ख़ान चयो त पाकिस्तान जे हर तबिके में आम ॻाल्हि हूंदी आहे त धीउ बदिरां पुटु पैदा थिए। माहिरा ख़ान मूजिबि मुल्क में सभिनी तबिकनि जे घराणनि में धीअरुनि सां पुट खे तरजीह ॾिनी वेंदी आहे ऐं उन सोच जो कंहिं बि ख़ासि तबिके सां को वास्तो नाहे, पर अमीर ऐं वॾनि घराणनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं इंतिहाई दॿियल लफ़्ज़नि में कयूं वेंदियूं आहिनि, पर उते बि अहिड़ी सोच मौजूदु आहे।